जी बिल्कुल, 4 ॾींहं अॻु में रौंती वेझो अॻूणे एमपीए सरदार शहरयार ख़ान शर मथां हथियारबंदनि पारां हमिलो कयो वियो, जंहिं में सरदार शहरयार ख़ान जो सौट अली मोहम्मद शर क़तल थी वियो ऐं उन जा गार्ड ऐं कुझु जेके साथी हुआ दोस्त उहे ज़ख़्मी थी पिया हुआ। हिन वाक़ये खां पोइ हिन 2 ॾींहं अॻु में हिन वाक़ये खां पोइ हिन जा जेको वाक़ये जो केस आहे उहो रौंती जे एसएचओ शकूर लाखो समेत 19 ॼणनि मथां ही केस दाख़िल कयो वियो ऐं शकूर लाखो जेको एसएचओ रौंती आहे उनखे बि एसएसपी घोटकी पारां गिरफ़्तार करे लाकअप कयो वियो आहे। हिन सॼे मामले ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां मौजूदु आहिनि अॻूणा एमपीए सरदार शहरयार ख़ान शर, जंहिं मथां ही हथियारबंदनि पारां ही हमिलो कयो वियो। शकूर शर जे गिरफ़्तारी खां पोइ एसएसपी घोटकी ऐं डीआईजी सखर में बि जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे चोट चढ़ी विया आहिनि, हिक ॿिए ख़िलाफ़ उहे लेटर बि लिखी रहिया आहिनि। उन खां पोइ सरदार शहरयार ख़ान शर बि सदर पाकिस्तान, घरू वज़ीर ऐं आईजी सिंध ॾांहुं ख़त लिखी ख़दशा ज़ाहिर करे छॾिया आहिनि। इन सॼे मामले बाबति अॼु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं सरदार शहरयार ख़ान शर सां, त हिन वाक़ये में आख़िर कहिड़ा हथ मुलविस आहिनि ऐं जेको एसएचओ रौंती आहे उहो केस में नामज़द कीअं थियो ऐं हिन वक़्तु हिननि खे इन वाक़ये बाबति कहिड़ा ख़दशा आहिनि। अचो त वधीक सरदार शहरयार ख़ान शर सां ॻाल्हि ॿोल था कयूं। साईं, सभ खां पहिरियों तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। ही जेको हथियारबंदनि पारां तव्हां ते हमिलो कयो वियो, आख़िर हिन में कहिड़ा हथ मुलविस? केर बि आवाम खां जुदा नथो करे सघे। त मां घुमंदो रहंदो आहियां। हिकु मां अचां पियो, 2 गाॾियूं हुयूं मूं वटि। मुंहिंजी गाॾी सर्फ, जेको मां एफआईआर में ज़िक्र ॾियारियो आहे, सर्फ गाॾी त मां ड्राइवरिंग कयां पियो। मुंहिंजो वेझो अज़ीज़ ऐं बचपन जो मुंहिंजो साथी 27-28 साल जंहिंसां असांजा गॾु गुज़रिया आहिनि, तक़रीबन 97-98 खां वठी असीं अली मोहम्मद सां गॾु हुयासीं। अली मोहम्मद असां गॾु आहे ऐं मर्दे दम ताईं अली मोहम्मद मूंसां गॾु हुयो। सो अली मोहम्मद मुंहिंजो हिकिड़ो वेझो दोस्त हुयो, हिकिड़ो मुंहिंजो बाज़ू हुयो। उहो जॾहिं तव्हां मां पहिरियों ई चई चुको आहियां त जॾहिं मां अकेलो हुजां हा, अली मोहम्मद न हुजे हा, त ज़ाहिर ॻाल्हि आहे हीअ ड्राइवर करे हा ऐं मां अॻियां वेहा हा ऐं दुश्मननि जो जेको टारगेट हुयो फ्रंट सीट हुई। सो उन ते इतफ़ाक़ सां जॾहिं मुंहिंजो अली मोहम्मद दोस्त आयो ऐं अली मोहम्मद मूंसां गॾु हुयो, त पोइ अली मोहम्मद खे मां अॻियां विहारियुमि। मां फ्रंट सीट ते, अली मोहम्मद फ्रंट सीट ते हो, मां ड्राइवरिंग कयां पियो। त पुठियां मुंहिंजा वेठल गार्ड हुयो, हिकिड़ो सदीक शर गार्ड आहे मुंहिंजो, ॿियो सोराब मुंहिंजो ड्राइवर आहे, जेको जेकॾहिं अली मोहम्मद न हुजे हा त सोराब ड्राइवरिंग करे हा, मां अॻियां विहा। अली मोहम्मद गॾु हुयो त मां ड्राइवरिंग कई ऐं अली मोहम्मद खे अॻियां विहारियो। सोराब पुठियां वेठो ऐं मुंहिंजो पीए आहे, पर्सनल पीए आहे, जेको फ़ोन वग़ैरह मिलाए थो, डायरी वग़ैरह, अब्दुल हकीम शर। ही पोयां वेठा हुया। त ही असांखे कमंद में तक़रीबन को आहे उते 100 एकड़ खां बि मथे आहे कमंद। हिन तरफ़ खां बि कमंद आहे, हुन तरफ़ खां बि कमंद आहे। सो जेको मूंखे हाणे इंफॉर्मेशन मिली आहे त 3 टोला हुया। हिकु टोलो पहिरियों लिकल हुयो, ॿियो विच में टोलो हुयो लोफरनि जो, ऐं आख़िर में हिकिड़ो 3 टोलो हुयो। सो अहिड़ो प्लान ठाहियो आहे त जी विच वारे टोले माथे हमिलो कयो आहे। जी असीं बेक थियूं हा त हू पोयां वेठल टोलो असांखे मारे हा। जी असां अॻियां गाॾी भॼायूं हा त अॻियां वेठल टोलो असांखे मारे हा। सो विच वारे टोले असां ते अटैक कयो आहे। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 10 खां 12 माण्हू हिन साइड खां वेठल हुया, 10 खां 12 माण्हू हिन साइड खां वेठल हुया। जॾहिं असां उतां गुज़रियासीं त अंधाधुंध शदीद असांजी गाॾी जे मथां फायरिंग थी। शदीद फायरिंग थियण खां बावजूदि मां ॾिठुमि त मौक़े ते मुंहिंजे दोस्त अली मोहम्मद खे गोली लॻी वई आहे लोंदड़ी में, ऐं मां अली मोहम्मद खां ॻाल्हाइण जी ॾाढी कोशिशि कई त अली मोहम्मद मौक़े ते फौत थी चुको हुयो। मूंसां 1 मिंट बि ॻाल्हाए कोन सघियो, मौक़े ते शहीद थी वियो। पुठियां मां ॾिठो त सोराब जी बाह में गोली हुई, शदीद तरीन, माना हुनखां रत वहे पई, ऐं अब्दुल हकीम खे सना सुका छुरिया हुया ऐं सदीक खे बि छुरिया लॻल हुया। हिननि मूं ते जेको अटैक कयो आहे हुन में रिपीटर बंदूक बि इस्तेमालु कई आहे, G3 बि इस्तेमालु कई आहे ऐं कलशनकोफ बि इस्तेमालु कई आहे। जदीद हथियारनि सां मूं ते अटैक थियो आहे। पोइ मां स्पीड में मुंहिंजो गाॾी खे कढी वञा, कोशिशि कयमि त थोरो ई फ़ासिलो वञी करे गाॾी मुंहिंजी जाम थी वई। गाॾी मुंहिंजी जाम थी वई, हुन मां मोबिल बि आरजी विया, उनमें इंजन सीज़ थी वियो, टायर वग़ैरह बर्स्ट थी विया ऐं मूं ते शदीद फायरिंग हलंदी रही। एॾो घणो पंधु गाॾी कोन वञी सघी जो गोली जे मार खां अॻियां निकिरी वञे। शायदि मां अॻियां निकिरी बि वञा त अॻियां वेठल टोलो वरी बि मूं ते हमिलो करे हा। पोइ मां छोकिरनि खे हिमत कराई, मां चयो जंप ॾियो कमंद में। कमंद वेझो ई हुयो, असीं जंप ॾेई कमंद में वेठा रहियासीं ऐं मुंहिंजो गार्ड सदीक हुननि खे फायर ॾींदो रहियो, जेको मूंखे सरकारी गार्ड मिलियल आहे, जेको मूंखे खेतरान साहिब जे दौर में इहो सदीक शर गार्ड मिलियो। त मूंखे
इहे पहिरियों बि थ्रेट मिलिया। सो उन हिसाब सां मूंखे 4 गार्ड सरकारी इशू थियल आहिनि। सो मूंसां इतफ़ाक़ सां उन ॾींहुं 2 गार्ड हुया, 2 कोन हुया, कंहिंजी तबियत ख़राब हुई, को मोकल ते हुयो, अहिड़े हिसाब सां 2 गार्ड मूंसां हुया। सो पोयों गार्ड जेको गाॾी में मुनीर अहमद वेठल हुयो, पोइ जीअं मूं ते अटैक थियो उन गाॾी जी ड्राइवरिंग पॉइंट डाले जी ड्राइवरिंग जान मोहम्मद बुगटी करे पियो। जान मोहम्मद बुगटी मुंहिंजो हिकिड़ो सुठो दोस्त आहे, बचपन जो दोस्त आहे। उहो बि जॾहिं हिते आया आहिनि त उन ॾींहं खां वठी असां सां ई हुए, वाबिस्ता आहिनि। मुंहिंजो भाइरनि जहिड़ो दोस्त आहे जान मोहम्मद बुगटी। जान मोहम्मद बुगटी खे बि हितां निराड़ा मां गोली क्रॉस थी वई आहे। जे हिकिड़ो इंच पोइ न लॻिया त जान मोहम्मद बि लोंदड़ी में गोली लॻण सबबु शहीद थी वञे हा। पर जान मोहम्मद खे अलाह साईं वॾी हयाती ॾिनी, अलाह हुनखे अञा तंदुरुस्त कंदो, वॾी हयाती ॾींदो। जान मोहम्मद खे बि गोली हितां क्रॉस थी वई आहे। जान मोहम्मद शरीर ज़ख़्मी थियो। हू मुंहिंजो पुठियां वेठल गार्ड हिकदमि हू कमंद जे हुन साइड लही करे हू हुतां फायर ॾींदो रहियो। असांजी जवाबी फायरिंग जे बावजूदि पोइ हू थोरो पोइ न हटिया। ऐं असांजो हीउ सिलसिलो जेको आहे 7 खां 8 मिंट शदीद फायरिंग हुई न। 7 खां 8 मिंट असांजो हीउ फायरिंग जी ॾे वेठल हली, जंहिंमें असां कमांड जे हुजण जे करे कमांड मां मूंखे फ़ाइदो बि थियो आहे, मूंखे नुक़सान बि थियो आहे। नुक़सान उन्हनि खे बि मां अर्ज़ु कयां थो त जेको 14 अक्टूबर ते जॾहिं मूं ते हमिलो थियो आहे, हमले खां फ़ौरन बाद मुंहिंजे पीउ अब्दुल हकीम जी फ़ोन जी रिकॉर्डिंग तव्हां अगरि जे तव्हांखे मिली सघे थी तव्हां रिकॉर्डिंग कढायो त उन रिकॉर्डिंग में व्हाट्सअप ते कमु कोन करे पियो। असांजो फ़ोन नंबर तां ॻाल्हि थियल आहे। मां अब्दुल हकीम खे चयो आहे त फौरी फिल तूं पहिरियों इतला मुंहिंजे ज़िले जे कमांडर आहे SSP साहब आहे उनखे ॾे, उन खां पोइ मुंहिंजे पुट खे इतला ॾे, जहांगीर खे। त जहांगीर खे चओ त हू जेको कुझु उनखे करिणो आहे त अचे ऐं असांखे हिते SP साहब सां बि राब्तो करे, दोस्तनि सां बि राब्तो करे। असां घेरे में आहियूं, असांजी जान खे ख़तरो आहे। त SSP साहब खे जॾहिं अब्दुल हकीम कॉल कई आहे त उनखे मां अब्दुल हकीम खे चयो आहे त उनखे चइजांइ त हद जो SHO शकूर लाखो असां ॾे न मोकिले। अच्छा तव्हां इहो अच्छा उनखे चयो आहे तव्हां? मां चयो आहे, मां कानून लागू कंदड़ इदारनि खे मां गुज़ारिश कयां थो ऐं मां पंहिंजो IG सिंध खे गुज़ारिश कयां थो, मां सदर मुमलिकत जनाब आसिफ अली ज़रदारी साहब खे मां गुज़ारिश कयां थो, प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे बि मां गुज़ारिश कयां थो त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी थिए। मुंहिंजे फ़ोन जी, अब्दुल हकीम जे फ़ोन जी, मुंहिंजे पीउ जे फ़ोन जी डेटा चेक उन महिल रिकॉर्डिंग कढायो त मां छा चयो आहे SP खे। अब्दुल हकीम मुंहिंजे पीउ छा चयो आहे, जॾहिं असांखे जान जो ख़तरो हुयो त मां अब्दुल हकीम खे चयो त तूं उनखे चओ, असां जेके ज़िले जे कमांडर आहे SSP साहब खे चओ त हीउ शकूर लाखो असां ॾे न मोकिलिजांइ। इहो फिल तव्हां कीअं चयो तव्हांखे? इहो मां ॿुधायां तव्हांखे। मां जो इहो त मां चयो शकूर लाखे खे जेकॾहिं तव्हां मोकिलींदव त हू शकूर लाखो असांखे ईअं न थिए जो असां हिते कमांड में फाथल आहियूं, टोटल हिकिड़ी 2 कलेक्शनूं आहिनि असां वटि सरकारी मिलियल, ऐं ईअं न थिए जो हीअ असांखे अची को नुक़सानु पहुचाए। छो मूंखे हिन मां ख़तरो हुयो, हीअ मूंखे नुक़सानु पहुचाया। पोइ वॾनि ऑफिसरनि खे चयो आहे, मुंहिंजे वञण खां अॻु में ही शहीद थियल हुया, मां डेड बॉडी खणाए अचां थो पियो। हाणे इहो मूंखे ख़दशो कीअं हुयो, उन सवाल जो जवाबु तव्हांखे मां ॾियां थो। त शकूर लाखे जी मूंसां ख़बर न आहे कहिड़ी दुश्मनी आहे। 2010-11 जो दौरु आहे, 9 खां वठी 11 जो दौरु आहे। हाणे सही माना में तारीख़ूं मूंखे यादि कोन्हनि, अगरि तव्हां चवंदो त FIR जे मुताबिक़ मां उहो 10-11 जो FIR कापियूं बि तव्हां ॾे मां WhatsApp कराईंदुसि। त इहो शकूर लाखो रेती चौकी उन टाइम हाणे थाणो थी चुकी आहे, रेती उन टाइम चौकी हुई। ही रेती चौकी जो इंचार्ज हुयो, ही जमादार हुयो या ASI हुयो, उहा मूंखे ॼाण कोन्हे। ही रेती चौकी जो इंचार्ज हुयो। इहो पीर मोहम्मद शाह उन टाइम SP हुयो, DPO हुयो। उन टाइम सॾींदा हुया DPO या DPO सॾींदा हुया SSP ऐं DPO साॻी ॻाल्हि आहे। इहो अब्दुल शकूर लाखो चौकी इंचार्ज हुयो रेती जो। रेती चौकी मुंहिंजे घर जी चौकी आहे। हिन वक़्तु जेको मुंहिंजो घर बेरुटा आहे, जिथे आऊं रहां थो, जेको मुंहिंजो आबाई ॻोठु आहे, उन जी हद हाणे रेती थाणो उनजी रेती थाणे जी हद में आहे। उन टाइम रेती चौकी जी हद में हुयो। त मुंहिंजा साईं उन टाइम हिन माण्हू मूंखे 10 खां 12 खां वधीक 15 FIRनि ताईं इहो अब्दुल शकूर लाखो मुंहिंजे मथां फरियादी आहे। किथे नलके जी चोरी में, किथे अच्छा तव्हां ते माना उन केस दाख़िल मूं ते कंदो रहियो आहे। वक़्फ़े सां कॾहिं कॾहिं त ईअं बि थियो आहे त हिकिड़े ई ॾींहं में 2-3 FIRूं बि मूं ते अब्दुल शकूर लाखे करायूं आहिनि। उन टाइम फरियादी मूं ते शकूर लाखो आहे। सो उन ॾींहं खां वठी ही माण्हू मूंखे अख में रखी वेठा आहिनि। ऐं इहो DPO जॾहिं पीर मोहम्मद शाह हाणे DIG थिया, उन ॾींहुं हिते DPO हुयो। अच्छा साईं ही वाक़ियो जेको आहे मूंखे इहो थियो जो मुंहिंजो ईअं न थिए जो उहो साॻियो ई शकूर लाखो हिते SHO आहे, उहो साॻियो ई पीर मोहम्मद शाह DIG आहे। हिते मां कमांड में फाथल इन्हनि खे शकूर लाखे खे हथ अची थो वञा, ईअं न त थिए जो इहो मूंखे FIR हाणे। ऐं पोइ वॾनि ऑफिसरनि खे चवे त मूंखां अॻु में ई मुक़ाबिलो थियो, मूंखां अॻु में ई शहरयार शहीद थी चुको, मां डेड बॉडी खणाए अचां थो पियो। सो इन जूं मकारियूं मूंखे
2010 खां वठी यादि आहिनि, 2011 खां वठी यादि आहिनि। तव्हां 2010 जो रिकॉर्ड कढायो, तव्हां 2011 जो रिकॉर्ड कढायो, तव्हां जॾहिं हमलो थियो आहे उन खां पोइ मुंहिंजे फ़ोन जी रिकॉर्डिंग कढायो अब्दुल हकीम जी, त उन में सॼो कुझु वाज़े थी वेंदो। मूंखे शकूर लाखे खां पहिरियों ई ख़तरो हुयो। अच्छा जी अच्छा ही वाक़ियो जेको आहे शरसीलरा तकरार ऑलरेडी हलंदड़ आहे हुते क़बाइली तकरार, तव्हां हिन वाक़िए खे छा था सम्झो? त छो त सीलरा बिरादरी जा ई हुन में नाला आहिनि, हुन में सीलरा बिरादरी जे सरदार अहमद ख़ान जो बि नालो नामज़द थियल आहे। ही शरसीलरा तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे या अञा तव्हां सॼो ज़िम्मेवार करार उन शकूर लाखो खे ॾियो पिया? साईं मुंहिंजा, मां तव्हांखे ॿुधायां त इन शकूर लाखे प्राइवेट फोर्स ठाही आहे, जंहिंमें तव्हां ॾिसो प्राइवेट फोर्स में कहिड़ा कहिड़ा माण्हू हुन भर्ती कया आहिनि, जंहिंमें तव्हां जेके मुंहिंजा हमले आवर आहिनि, जेके मुंहिंजे शहीद संगती अली मोहम्मद शर जा कातिल आहिनि, जेके मूं ते हमलावर आहिनि, उहे प्राइवेट फोर्स में भर्ती थी चुका आहिनि। ही नओं DPO साहब जीअं आयो आहे त हिन प्राइवेट फोर्स ख़तमु कई आहे। ईअं थी सघे थो शकूर लाखे उन पंहिंजी कावड़ में करायो आहे। छा ॾिसो न, हू चवंदा आहिनि त जीअं हिकिड़ो सादो हिकिड़ो मिसाल आहे त चवंदा आहिनि चए माई रुठी अॻे ई वेठी, वरी मथां पेकनि जो न्यापो बि अची वियो। सो इन हिसाब सां प्राइवेट फोर्स ई जेके हुया नाराज़ मूं ते अॻे ई हुया, वरी मथां उन्हनि खे शकूर लाखो जी बि ठापी अची वई। सो मूंखे हिन मां ख़तरो न हुजे हा, आज़म भाई ॻाल्हि ॿुधो, जे मूंखे हिन मां ख़तरो न हुजे हा त मां पहिरीं जेका कॉल कई आहे, जेका कॉल SSP साहब ॾे कराई आहे, उन में शकूर लाखे जे लाइ छो मना कई आहे? माना मूंखे ख़दशा हुया न। त मां बस वारनि इदारनि खे बि चवां थो, कानून लागू कंदड़ इदारनि खे बि चवां थो, अर्ज़ु रखां थो, मां होम मिनिस्टर साहब खे बि अर्ज़ु कयां थो, मां IG सिंध गुलाम नबी मेमण साहब खे अर्ज़ु कयां थो, तव्हां साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करायो ऐं मुंहिंजे फ़ोन अब्दुल हकीम जे फ़ोन जी डेटा कढायो, रिकॉर्डिंग कढायो। डेटा में ख़बर न पवंदी, रिकॉर्डिंग कढायो, रिकॉर्डिंग अगरि जे तव्हांखे मिली सघे थी। अच्छा साईं, हिते तव्हां इहो ज़िक्र न पिया कयो, उमर शर बि हुन में मारिजी वियो आहे। सोशल मीडिया ते इहे ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि, कुझु मीडिया ते बि इहे ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि त उमर शर जी तव्हां SSP घोटकी सां मुलाक़ात कराए वापसि वियो पियो, हू तव्हां सां गॾु हुयो उमर शर, इन में केतिरी सदाकत आहे? कूड़ ॻाल्हाइण में या कूड़ ॿधण में कंहिंजा पैसा त ख़र्च कोन था अचनि। हाणे जंहिंजी मर्ज़ी आहे, जेके मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि उहे इहे ई ॻाल्हियूं कंदा, ॿियो छा कंदा। सो मां हिकिड़े इनामी याफ़्ता माण्हू, या मिसाल तौरु हिकिड़े जंहिं ते केस दाख़िल आहिनि, मां हिकिड़ो पॉलिटिकल माण्हू, मां हिकिड़ो सियासी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां। मां हिकिड़े कंहिं क्रिमिनल माण्हू खे या मां कंहिं ॾोहारी माण्हू खे त नथो खणी सघां, पर जेतिरे क़दुरु मूंखे ख़बर पई आहे त उमर शर भी 80-85 साल हुनजी उमिरि आहे, ऐं हू बि मां सम्झां थो त हुन ते बि जहिड़नि जा केस वग़ैरह थिया आहिनि, ऐं शकूर लाखे जहिड़नि ऑफिसरनि हुन ते बि ईअं इनाम वग़ैरह रखाया आहिनि। पर हुनजी उमिरि तव्हां ॾिसो न, उमिरि जो तक़ाज़ो ॾिसो। पर जेकॾहिं कुझु बि आहे, उहो उमिरि जो मसइलो हुयो, उहो पुलिस जो मसइलो हुयो। बहरहाल मां कंहिं बि FIR वारे माण्हू खे नथो खणी सघां, छो जो मां हिकु साफ़ सुथरी सियासत कयां थो, मां हिकिड़ो साफ़ सुथरो माण्हू आहियां, मां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर आहियां, ऐं मां पंहिंजी क़ौम जो ऐं दोस्त मूंसां प्यार करनि था, दोस्त मूंखे पंहिंजो वॾो तस्लीम करनि था, पंहिंजी बिरादरी मूंखे पंहिंजो वॾो तस्लीम करे थी। हीउ वाक़ियो ईअं थियो आहे जेको मूंखे ख़बर पई आहे त जॾहिं मूं ते वाक़ियो थियो, मूंसां जॾहिं वाक़ियो पेश आयो, 3 टोलनि में हमरा धाड़ियल, 3 टोलनि में जेके मुंहिंजा हमले आवर हुया, दुश्मन हुया, उहे लिकल हुया। मां तव्हांखे पहिरियों ई अर्ज़ु कयो आहे त हिकु पोयां लिकियल हुया, हिकिड़ा विच में लिकियल हुया, हिकिड़ा एंड में लिकियल हुया। जेकॾहिं मुंहिंजी गाॾी ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि खां बची अॻियां निकिरी वञे हा त मूंखे परियां वेठल माण्हू हमलो करनि हा। जे मां गाॾी बैक ते भॼाए वञा हा त पोयां वेठल माण्हू मूं ते हमलो करनि हा। प्री प्लानिंग सां विची जेको विचों टोलो आहे उन मूं ते हमलो कयो आहे। उन मुंहिंजा संगती शहीद कया आहिनि, मुंहिंजो संगती शहीद कयो आहे, मुंहिंजा गार्ड ज़ख़्मी कया अथसि, मुंहिंजा ड्राइवर ज़ख़्मी कया अथसि। पोइ जॾहिं हीअ ख़बर बाहि वरी कार फैलिजी वई त परियां हू उमिरि वारा बि, मां ॿुधो आहे त उमर शर वारा बि परियां हलिया आया त छा मामिलो आहे, शहरयार ते हमलो थियो आहे, शहरयार मरी वियो आहे, बची वियो आहे। पोइ जेका हू पोयां टोलो वेठल हुयो, उन्हनि जी मां ॿुधो आहे त उन्हनि जी फायरिंग में उमिरि बि मारिजी वियो आहे। हाणे जेको इन्ही खे बि मूंसां जेका इन्ही वाक़े उमिरि वारे वाक़े खे शहरयार जे वाक़े सां जेको टच करे थो, उनखे बुग़्ज़ शहरयार आहे। जेको बुग़्ज़ शहरयार आहे उहो ला इलाज बीमारी आहे। बुग़्ज़ शहरयार वारनि जी जेका इलाज आहे उहो त अल्लाह सां ई करे सघे थो। बाक़ी उबड़ जी अवाम ऐं पूरी सिंध जी अवाम, पूरा दोस्त, पंजाब खां बि माण्हू पहुता, शिकारपुर खां पहुता, सखर खां, पोइ 2-2.5 कलाक में। ऐं मां DPO साहब खे मां जॾहिं फ़ोन कयो त DPO साहब पाण आयो आहे, पाण APC में आयो आहे, उते मोॾे APC मोकिली अथसि ऐं मूंखे DPO साहब ॿाहिरि कढी आयो आहे। शकूर लाखे खे तव्हां कीअं केस में नामज़द कयो साईं? सवाल ते अचो। शकूर लाखे खे मां DPO साहब खे चयुमि त तूं महिरबानी हिकिड़ी मूं ते इहा कर
त जिन जिन माण्हुनि मूं ते हमिलो कयो आहे उनखे ट्रेस कर, उते हमलियावर केरु हुया ऐं कहिड़ा कहिड़ा फ़ोन नंबर उते हुन एरिया जियो फेंसिंग में जियो फेंसिंग चइबो या लोकेटर चइबो, कुझु बि चइबो, उहो उन्हनि जो ॾिसो न, इदारनि जो पंहिंजो कमु आहे, SSP जो पंहिंजो कमु आहे, इदारनि जो पंहिंजो कमु आहे, त हू कहिड़े नमूने माण्हुनि खे उन फ़ोननि खे ट्रेस करनि था। सो उहो जदीद अॼुकल्ह ज़मानो आहे, जदीद मशीनरी आहे, जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे। त मुंहिंजो ऐं मुंहिंजे हकीम ऐं जेके असांजा शहीद थियल अली मोहम्मद शर असांजे फ़ोननि सां गॾोगॾु ॿिया कहिड़ा कहिड़ा फ़ोन आहिनि जेके असांजे साइड में इस्तेमालु थियनि था, उहा जो तहक़ीक़ थी त उन में ही माण्हू, इहे जेके सिलरा बिरादरी जा माण्हू आहिनि, या नंढो भुटो आहे, नंढो भुटे जो पुटु आहे, इन्हनि जा फ़ोन ट्रेस थिया त ही माण्हू हिन टाइम खां वठी हिन टाइम ताईं हिन जॻह ते मौजूदु हुया जिते हमिलो थियो आहे, इन्हनि माण्हुनि तव्हां ते हमिलो कयो आहे। पोइ इन्हनि माण्हुनि जो कंहिं सां राब्तो आहे? हाणे चवंदा शकूर वारे पॉइंट ते जेको तव्हां चओ पिया, पोइ उन्हनि माण्हुनि जी जेका ट्रेसिंग थी आहे त उहा हिकिड़े नंबर जी ट्रेसिंग थी आहे। असां उन नंबर जे पुठियां लॻा आहियूं त ही कहिड़ो नंबर आहे, ही फ़ोन नंबर कहिड़ो आहे जेको मुंहिंजे दुश्मननि सां राब्ते में आहे। उहो नंबर जे असां जॾहिं पहिरां खया आहिनि त उहो नंबर ते जॾहिं पहुता आहियूं त उहो नंबर शकूर लाखे जो आहे। हाणे जेके मुंहिंजे हमलावर माण्हू आहिनि उन्हनि सां जेको राब्तो आहे उहो इदारनि जो कमु आहे, उन्हनि ट्रेसिंग कई आहे चङे नमूने सां, जॾहिं उन नंबर ते पहुता आहियूं त उहो नंबर शकूर लाखे जो आहे। हाणे उहो नंबर शकूर लाखे जो आहे, हाणे शकूर लाखो SHO आहे या कुझु बि आहे, पर असां त कढ लॻासीं उन नंबर जे, ही नंबर कंहिंजो आहे? जॾहिं असां उन नंबर ते पहुतासीं त उहो नंबर शकूर लाखे जो हुयो। अच्छा साईं, शकूर लाखो इहा एॾी वॾी जुरियत करे सघे थो? तव्हां पंहिंजे बिरादरी जा सरदार बि आहियो, अॻूणा MPA बि आहियो, ऐं शकूर लाखो तव्हांजे मथां एॾो वॾो हमिलो कराए सघे थो? शकूर लाखे खे ज़रूरत आहे या न आहे, पर पर्दे जे अॻियां त फ़िलहाल शकूर आहे, पर्दे जे पुठियां के ॿिया हथ हूंदा, पर्दे जे पुठियां अञा कुझु ॿिया हथ आहिनि जेके उहे वक़्तु अचण सां तव्हांखे उहे बि इंशाअल्लाह उहा ट्रेसिंग बि थींदी। उहे कुझु माण्हू ज़हन में बि आहिनि, कुझु माण्हू असांखे नज़र में बि आहिनि। पर्दे जे अॻियां फ़िलहाल शकूर लाखो आहे, जेके पर्दे जे पोयां आहिनि इंशाअल्लाह असां सां ज़्यादती थी आहे, असां सां ज़ुल्म थियो आहे, असांजे दोस्त असांजे मथां जान जो नज़रानो ॾिनो आहे, शहीद जो रतु जेको आहे सो रायगान न वेंदो इंशाअल्लाह। उहे पर्दे जे पुठियां जेके हथ आहिनि उहे बि जल्द खां जल्द। वॾा ख़दशा बि हिकिड़े लेटर में ज़ाहिर कया आहिनि जेको घरू वज़ीर ऐं सदर पाकिस्तान ऐं IG सिंध ॾांहुं लिखियो आहे। DIG पीर मोहम्मद शाह खे बि हुन में तव्हां ख़दशा ज़ाहिर कया आहिनि त इन जे जॾहिं इहो हूंदो त इंक्वायरी शफ़ाफ़ न थींदी। DIG पीर मोहम्मद शाह जो इन में छा कहिड़ो हथु मुलविस आहे? DIG पीर मोहम्मद शाह साहब जो 2010 खां वठी जॾहिं 2010 में मूं ते FIR दाख़िल थियूं, 2011 में मूं ते FIR दाख़िल थियूं, 2009 में मूं ते FIR दाख़िल थियूं, मां उहे FIR जूं फोटो कापियूं संभाले रखियूं आहिनि। अवामी माण्हू आहियां, मां एक्स असेंबली जो मेंबर आहियां, क़ौम जो सरदार आहियां, मूं ते हेॾो वॾो अटैक थियो आहे। सो इन DIG जे हूंदे मुंहिंजो केस ख़राबु थींदो, इन DIG जे हूंदे मुंहिंजे केस जी इंक्वायरी सही कोन थींदी, मुंहिंजी इंक्वायरी खे ख़राबु कंदो हीउ DIG। मूंखे ख़दशा आहिनि, मां वरी वीडियो जे मां तव्हांजे इन चैनल जे थ्रू बि अर्ज़ु कयां थो, इन DIG जे हूंदे मुंहिंजो केस ख़राबु थींदो। इन DIG खे मुंहिंजो केस ख़राबु न कयो वञे, मुंहिंजे केस जी बि दिफ़ा कई वञे, मुंहिंजे केस ऐं मुंहिंजी बि दिफ़ा कई वञे, ऐं मूंखे मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे, मुंहिंजी जान खे बि ख़तरो आहे। मूंखे अञा वधीक जेको आहे सो मूंखे 4 गनमैन मिलिया आहिनि टोटल जेके मिलियल आहिनि मूंखे, उहो बि मां थो रहतो आहियां। सिंध पुलिस जो 4 गार्ड मूंखे मिलियल आहिनि, अञा वधीक मुंहिंजी सिक्योरिटी कई वञे। हिननि दुश्मननि खां बि मूंखे ख़तरो आहे, ऐं शकूर लाखे जहिड़े ऑफिसरनि खां ऐं DIG पीर मोहम्मद शाह जहिड़े ऑफिसरनि खां बि मूंखे मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। सो मां घरू वज़ीर खे अर्ज़ु कयां थो त महिरबानी करे असांखे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कंहिं चङे ऑफिसर खां कराए ॾिनी वञे। हिन DIG जे हूंदे मुंहिंजे केस जी इंक्वायरी न थी। महिरबानी। तव्हां अॻूणा MPA सरदार शहरयार ख़ान शर जी तफ़सीली ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन वक़्तु बि सरदार शहरयार ख़ान शर इहो ख़दशो ज़ाहिर करे रहियो आहे त जेको हाणोको DIG आहे पीर मोहम्मद शाह, इन दौरान हिन वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी न थी सघंदी। ऐं इहे बि ख़दशा ॾेखारिया आहिनि त हिन वक़्तु बि हिन जी जान खे ख़तरो आहे। हिन इहो ई चवणु आहे त तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ऐं जेको SHO राउंती आहे शकूर लाखो, हिननि जो इहो चवणु हो सरदार शहरयार ख़ान शर जो त उन जा जेके नंबर आहिनि CDR आहे उन में उहो अचण खां पोइ केस में नामज़द थियो आहे। ऐं DIG सखर पीर मोहम्मद शाह हिन वक़्तु बि उन जी सरपरस्ती करे रहियो आहे। हिन इहो ई मुतालबो कयो आहे घरू वज़ीर IG सिंध सदर पाकिस्तान खां त फिलफोर हिन वाक़े जी आला सतही जांच कराई वञे ऐं DIG पीर मोहम्मद शाह खे हटाए करे कोई ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं हिन वाक़े जी शफ़ाफ़ इंक्वायरी थी सघे। कैमरामैन वाशूर अहमद सां गॾु आज़म सुहरानी, टाइम न्यूज़, बहरकी।